Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. लाहौर में छिकताण ऐं वठ पकड़ बाद पंजाब असेंबली जो शुरू थियल इजलास रुगो कुछ मिनट हली सघियो। इजलास की सदारत स्पीकर परवेज़ इलाही बदिरां पैनल ऑफ चेयरमैन मियां शफ़ी कई। एजेंडा तहत कार्रवाई हलण बाद इजलास 6 जून ताईं मुलतवी। एजेंडा में स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर खिलाफ बेएतमादी रिथ ते बहस शामिल हो। इजलास के मौके ते असेंबली ॿाहिरां सिक्योरिटी जा सख्त इंतजाम किया विया। कवरेज लाइ पहुतल मीडिया के नुमाइंदनि की असेंबली में दाख़िला ते पाबंदी लगाई वई। पंजाब असेंबली वेंदड़ रस्ता बंद थियण सबब शहरनि खे अचवञ में ॾुखियाईनि जो भी मुंहुं ॾिसणो पियो। लोटन के अंजाम ते पहुंचण बाद असांजे मेंबर्स जो अंग वधी वियो आहे। पीउ पुट के मंतकी अंजाम ते पहुंचायो वेंदो। पंजाब असेंबली के इजलास खां अॻु स्पीकर परवेज़ इलाही जी वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं वॾे वज़ीर पंजाब हमज़ा शहबाज ते तनक़ीदी वार। परवेज़ इलाही चयो त समूरनि मेंबर्स जा हौसला बुलंद आहिनि। ॾिसूं था त कहिड़ो माईअ जो लाल असांखे कानून साज़ी खां रोके थो। नंबर्स घटि हुजण सबब पीउ पुट टिकसाट करणु घुरनि था। परवेज़ इलाही गुजरात में गुंडा घुराए पंजाब असेंबली ते कब्ज़ो करे वरतो है। असेंबली में गुंडन के अचण जूं तस्वीरूं भी मौजूद हैं। नवाज़ लीग अगवान अताउल्ला तारड़ जो चवण है त असेंबली जा दर रुगो नवाज़ लीग और उनके इतिहादन के मेंबर्स लाइ बंद किया विया। मीडिया के नुमाइंदन के भी असेंबली में दाख़िल थियण की इजाज़त न ॾिनी वई। परवेज़ इलाही असेंबली की बेहुरमती करण के आदत बणाए छॾियो आहे। असेंबली के गैर आइनी अमल से हलायो पे वने। असेंबली के गैर आइनी कदमन के अदालत में चैलेंज स्पीकर के गैर आइनी कदमन के अदालत में चैलेंज कंदासीं। पंजाब असेंबली के इजलास खां अॻु लाहौर पुलिस की असेंबली के अमलदारन खिलाफ वठ पकड़। पुलिस पार्लियामानी मामलन के DG राय मुमताज़ के गिरफ्तार करे वरतो। अनियातल हंद मुंतकिल। असेंबली के सेक्रेटरी मोहम्मद खान भट्टी और सेक्रेटरी कोऑर्डिनेशन इनायतुल्ला लक के घरन ते भी छापा। असेंबली DG सेक्रेटरी और सेक्रेटरी कोऑर्डिनेशन खिलाफ केस दाखिल। नवाज़ लीग के MPA अशरफ रसूल असेंबली अमलदारन खिलाफ धमकियों ॾियण जो केस दाखिल करायो। असेंबली के सेक्रेटरी जो चवण है त संदन खिलाफ कूड़ा केस दाखिल किया विया आहिनि। गिरफ्तारी के खौफ का असेंबली जा दर बंद करे छॾिया हुआ। सिंधु दरिया में पानी की संगीन खोट बरकरार। पानी की मजमूई खोट 52 ॾहाई 1 सैकड़ो रिकॉर्ड। पानी खोट गुडू वट 76 सैकड़ो, सखर वट 36 ॾहाई 7 सैकड़ो और कोटड़ी बैराज से 69 ॾहाई 1 सैकड़ो थी वही। कोटड़ी बैराज के 21,700 में रुगो 6,703 क्यूसिक पानी मिलो। गुडू बैराज वट पानी की आमद 66,863 और छोड़ 62,310 रिकॉर्ड। सखर बैराज वट पानी की आमद 44,381 और छोड़ 16,500 क्यूसिक रिकॉर्ड। सिंध लाइ पानी लॉसिस की शरह 28 में वधाए 38 और पंजाब लाइ 25 सैकड़ो कई वई। तरबेला डैम अज शाम ताईं डेड लेवल ते पहुंची वेंदो। इरसा तर्जुमान जो चवण है त स्कर्दू में गर्मीपद घटजण सबब ग्लेशियर्स नथा पिघिरजनि। पानी नहीं चोफला सिंध में पानी की संगीन खोट सबब कैनाल्स शाखुन ऐं वाहुन जा पेट सुकी विया। पानी न मिलण सबब फसल सुकी विया ऐं ज़रई ज़मीनूं बेसुकी ठोठ थी वयूं। रानीपुर सन नौशेरो फिरोज सखर टंडोआदम गुपचाणी ऐं जोही में एहतजाज। तंगवाणी फैज़गंज ऐं हिंगोरजा में मुज़ाहिरा।
दादू में कलम धड़िन जो ज़रई ऐं पीअण जे पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाज। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त हिक पासे पंजाब सिंध जे पाणी ते धाड़ो हणी रहियो आहे, ॿिए पासे सिंध में आपाशी अमलदार मिली भगत करे पुछड़ी जे आबादगारनि जो पाणी बासर ज़मींदारनि खे विकिरो कनि था। शाखुनि ऐं वाहुनि में पाणी जी शफ़ाफ़ विरछ यकीनी बणाए मुआशी क़त्लेआम बंदि करण जो मुतालबो। सिंध में 2013 दौरान NTS टेस्ट पास कंदड़ उम्मीदवार ऑफर लेटर न मिलण ऐं 2018 में कॉन्ट्रैक्ट ते भर्ती थियल उस्ताद पको न थियण ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणिजी विया। सखर, नवाबशाह, डोकरी, मोरो, कंदकोट ऐं खैरपुर में मुज़ाहिरा, लाड़काणो, मटियारी, पनवाकिल, फैज़गंज, मीरपुर ख़ास, सोबो देरो ऐं ॿियनि शहरनि में एहतजाज। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त IBA टेस्ट पास उम्मीदवारनि खे एडजस्ट करण लाइ रोज़ नयूं पॉलिसीज़ आंदियूं पियूं वञनि, पर ॿिए पासे NTS पास उम्मीदवारनि खे अञा ताईं ऑफर लेटर नाहिनि मिलिया। कॉन्ट्रैक्टी उस्तादनि खे बि पको नथो कयो वञे। मुज़ाहिरीन तरफ़ां मुतालबा मंज़ूर न थियण जी सूरत में CM हाउस अॻियां धरणे जो चिता। कंबर वेझो ॻोठ बहादुर अली चांडियो में कार ऐं तकरार तां सोटरनि में झेड़े दौरान नौजवान आसिफ़ चांडियो मारिजी पियो। फायरिंग में मक़तूल जो नंढो भाउ आतिफ़ मरणिंग। वारसनि जो चवणु आहे त जवाबदार मुजाहिद चांडियो नौजवान खे पंहिंजी ज़ाल सां कारे जे इल्ज़ाम हेठि क़त्ल कयो। जवाबदार कुझु ॾींहं अॻु कारे जो इल्ज़ाम अड़े पंहिंजी घरवारी सनम खे बि क़त्ल कयो हो। जवाबदार हेल ताईं पुलिस जी पकड़ में न आयो। मुंहिंजे बचे सां एॾो वॾो वाक़ियो थी चुको आहे, बेदर्दी सां हुनजो क़त्ल कयो वियो आहे। पुलिस असां मुतमइन आहियूं, एतिरा न आहियूं जेतिरा हुजणु खपे, छो जो पुलिस पंहिंजी कार्रवाई सही तरीक़े सां नथी करे पई। असांखे त चए थी पई त असां जवाबदार फौरन गिरफ़्तार कंदासीं, वरी को थोरी तदाइब करे छॾे थी। असां पुलिस जी जांच में बिल्कुलु मुतमइन आहियूं। जेको मुंहिंजे बचे सां थियो वियो आहे, शायदि कंहिंजे बचे सां थिए त उन्हनि खे ख़बर पए। ज़ुल्म न आहे, हिकिड़े मासूम सां मानी वठण जे लाइ ॿाहिरि निकितो, एतिरो ज़ुल्म थिए थो। अॼु 8 ॾींहं मुंहिंजे बचे खे कोई इंसाफ़ न ॾिनो आहे, कोई कातिल पकड़िया न आहिनि। छो पुट जो कातिल मुंहिंजे साम्हूं सरेआम लटकायो वञे, जीअं ज़ैनब खे इंसाफ़ मिलियो ईअं मूंखे इंसाफ़ मिले। इंतिहा दर्जे ये माना बेसी जंहिंखे चइजे आला अमलदारनि जी, आला अफ़सरनि जी हिन वक़्त ताईं असां ॾे को लड़ी न आयो आहे। ऐं मलीर जे इलाइक़े मारवी ॻोठ में नींगर खे बदफेलीअ बाद बेदर्दी सां क़त्ल कंदड़ जवाबदार हिकु हफ़्तो गुज़रण बावजूदि पुलिस जी पकड़ खां आजा। शाह लतीफ़ टाउन पुलिस शहरनि हथां सोगो थियल जवाबदार खां पुछा ॻाछा ताईं महदूद। वारसनि तरफ़ां पुलिस जी जांच ते बेएतमादी ज़ाहिर। नींगर जे वालिदैन जो चवणु आहे त रोज़ जियूं ऐं मरूं था, पुलिस जवाबदारनि खे बचाइण जा सांभा करे थी। मलीर जा चूंडियल नुमाइंदा ऐं सुॼाण धुरियूं बि ख़ामोश तमाशाई बणियल। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खां नोटिस वठी इंसाफ़ जी अपील। नींगर शाकिर सेठार खे बदफेलीअ बाद क़त्ल करे लाश लाइब्रेरी में उछलियो वियो हो। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स सां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां पोइ।